नादिर सेवण में गुम थियल नीगर गुलाम रसूल उर्फ उमेर सहतो जो 3 महीना गुजरण बावजूद पतो पइजी नाहे सघियो। नीगर की बाज़ियाबी बाबत दरख्वास्त ते अॼु सिंध हाई कोर्ट हैदराबाद बेंच में दरख्वास्त ते ॿुधणी थी आहे। वधीक तफ़सील आहे असां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे मेहरान टीवी जो रिपोर्टर सलीम अला। जी सलीम, छा तफ़सील आहे? जी बिल्कुल, सिंध हाई कोर्ट जेको आहे सेवण जे मेन शाही बाज़ार मां गुम थियल नीगर गुलाम रसूल उर्फ उमेर सेतो 3 महीननि खां पतो न पियो। पुलिस जी नाकामी ख़िलाफ़ वारसनि पारां सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद में दाख़िल करायल जेका दरख़्वास्त आहे उन ते ॿुधणी थी आहे। सेवण मां मिलियल नीगर जे लाश जी क़बर कुशाई जी जांच लाइ DNA सैंपल रिपोर्ट अदालत में जमा कराइण ऐं नीगर जी जांच जारी रखण ऐं ईंदड़ ॿुधणी ते जांच ऑफिसर SSP जामशोरो खे अॻुभराई रिपोर्ट पेश करण जो हुकुम ॾिनो वियो आहे ऐं ॿुधणी मुलतवी थी आहे। अदालत में DIG हैदराबाद तारिक रज़ाक धारे जो SSP जामशोरो ज़फर सिद्दीक छांगा इंस्पेक्टर मंजूर दल DSP कोटड़ी समेत लाॻापियल जेके अमलदार आहिनि उहे पेश थिया आहिनि। सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद जे जस्टिस अब्दुल मुबीन लाखो ऐं जस्टिस अरबाब अली अकड़ो ते मुश्तमिल डिविज़नल बेंच में दरख़्वास्त गुज़ार रुकैया अज़ीज़ पंहिंजे वकील एडवोकेट नवाज़ पहूटा मार्फत जेको आहे दाख़िल करायल दरख़्वास्त में मौक़िफ़ इख्तियार कयो आहे त 17 जून 2025 ते गुलाम रसूल उर्फ उमेर सेवण जे शाही बाज़ार मां ओचितो लापता थी वियो आहे। नीगर जी गुमशुदगी ख़िलाफ़ वारसनि पारां मक़ामी पुलिस वटि रुजू कयो वियो। पुलिस तरफ़ां का बि जेको आहे जाइज़ो न वरितो वियो आहे ऐं जेको आहे न ई जांच लाइ का कार्रवाई कई वई आहे। वारसनि पारां ॻोल्हा लाइ कोशिशूं पाण मुरादो जारी रखण बावजूद पुलिस तावन न कयो। नीगर जे बाज़ियाबी जे लाइ कानूनी जेके क़दम आहिनि उहे खया वञनि ऐं पुलिस खे सख़्ती सां जांच लाइ पाबंद कयो वञे। गुम थियल नीगर जे बाज़ियाबी जे लाइ जेके अदालत रिमार्क्स ॾिना उन में इहो चयो आहे त जेको आहे अवां छा जांच कई आहे, गुम थियल नीगर जेको आहे उहो किथे आहे। इन हवाले सां जेका आहे गुज़िरियल ॿुधणी ते नीगर खे बाज़ियाबी जो हुकुम हो, छा नीगर बाज़ियाब थियो? न चए त पुलिस जेको अदालत खे आगाही ॾिनी आहे त असां सेवण भान सईदाबाद समेत मुख़्तलिफ़ हंधनि ते छापा आया आहिनि ऐं शकी माण्हुनि खे जेको आहे जेके कुझु शकी माण्हू आहिनि उन्हनि खे हिरासत में वरितो आहे ऐं इहा पुलिस इहा बि आगाही ॾिनी आहे त लाॻापियल केस लाइ पुलिस अलॻि JIT जोड़े वारसनि ऐं फैमिली मेंबरनि अलॻि अलॻि जेको आहे जांच जेको आहे उहा शुरू कई वई आहे। हिते अदालत जेको आहे पुलिस खां पुछाणो कयो त नीगर जो लाश छा वाक़ई गुलाम रसूल उमेर सेतो जो आहे, जंहिं ते पुलिस जेको आहे आगाही ॾींदे सेवण मां मिलियल नीगर जे लाश जी क़बर कुशाई जी जांच ऐं DNA सैंपल्स जे लाइ पुलिस पारां डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज जामशोरो खे दरख़्वास्त ॾिनी वई आहे। जीअं इजाज़त मिली त अॻिभराई थींदी। जंहिं खां पोइ हिन जो चवणु हुयो त असां अदालती रिमार्क्स हुया त असां अव्हां जी मदद करण लाइ तयारु आहियूं, बसि सब्र करियो, जांच मुकमल थिए अॻिभराई थींदी, नीगर ज़िंदा आहे या न जेको बि अमल थींदो ख़बर पइजी वेंदी। असां DNA सैंपल्स लम्स यूनिवर्सिटी जामशोरो लेबोरेटरी मां कराईंदासीं। पुलिस इहा आगाही ॾिनी आहे। नीगर जे लाश जी क़बर कुशाई जे लाइ जांच DNA सैंपल जी रिपोर्ट अदालत में जमा कराइण ऐं नीगर जी जांच नीगर जे ॻोल्हा जी जेका आहे उहा जांच जारी रखण जो अदालत हुकुम ॾींदे जेका ॿुधणी आहे उहा 16 अक्टूबर ताईं मुलतवी करे छॾी आहे। जी।